वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुजाहिदे अहले सुन्नत हज़रत मौलाना मोहम्मद हाकिम क़ादरी दामत बरकातुहुल आलिया, दीगर उलमाए किराम, सादात इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह का शुक्राना जो असी मुसलमान हैं। दुनिया में समय, दीन, मजहब, तौर तरीका मानू अपनाए रखा है, पर अल्लाह वट मकबूल महबूब दीन इस्लाम। क्या मजे दिहाड़े इंसान केड़ो मजहब खणी अल्लाह वट पेश थे, अल्लाह कबूल न कंदो इस्लाम का। अल्लाह वट जेकरे को मानू नजात, छोटकारो, जन्नत हासिल करना चाहे तो उनके इस्लाम दे दामन में अचणो। जेम कलमो पढ़ियो मुसलमान। मदीने वाले साईं फरमायो त अॻियां जेकी बनी इसराइल जी उम्मत, हज़रत मूसा जी उम्मत हुई जेके यहूदी सरबो आहे, हज़रत ईसा जी उम्मत हुई जेके नसारा सरबो आहे, ये 72 फिरकन टोलन में विराजी विया हुया। घणन में? मदीने वाले साईं फरमाए त मुंहिंजी उम्मत 73 फिरकन में विराजी वेंदी, पर इन्हनि मां हड़ई जहन्नम में वेंदा। सवाइ हिकिड़ी जमात, हड़ई टोला, हलई फिरका, हड़ई जमातूं जहन्नम की बाह में जलायूं वेंदियूं, सवाइ हिकिड़ी जमात जे। असहाबन अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, उहा जमात कहिड़ी? पाण फरमायो त मा अना अलैहि व अस्हाबी, उहा जमात जेते मां मोहम्मद करीम आहियां ऐं मुंहिंजा असहाबी। हुजूर जे रस्ते ते हलिया उनके सरबुआ सुन्नत। छा सरबुआ? ऐं हुजूर जी जमात सहाबा उहा जे रस्ते ते हली उन रस्ते के सरबुआ जमात। सुन्नत जमात, अहले सुन्नत वल जमात, इहा वाहिद जमात आहे जेका जन्नत में। सभिनी मजहबन मां हक ऐं सच वारो मजहब इस्लाम। इस्लाम में 72 टोला, 73 जमातूं, पर उन्हनि सभिनी मां हक वारी जमात अहले सुन्नत। ज़बान अथव, घर छॾे आया आहियो। चुप इएं कई अथव ॼणो कब्रिस्तान में वेठो आहियां। ॻाल्हायो जी। जेकी भी टोला है, फिरका है, हड़ई जहन्नम में वेंदा। जन्नत में सिर्फ हिकिड़ी जमात वेंदी, अहले सुन्नत वल जमात। अहले सुन्नत जो बुनियाद है तौहीद। छा? अल्लाह जी ज़ात के अकेलो मञण, वहदहु ला शरीक मञण। असी पूजा कंदासी अल्लाह जी, इबादत कंदासी अल्लाह जी, बंदगी कंदासी अल्लाह जी। असांजो मालिक, खालिक, राज़िक, उपाइण वारो, निपाइण वारो, जियारण वारो, मारण वारो, हलाइण वारो, कब्र में जिंदगी बख्शण वारो, सभई चो
हाजतूं पूरियूं करण वारो, मुश्किलातूं टारण वारो, दुख मेटण वारो, दर्द लाहण वारो। सोने भिटाई बिया तो ही न सेखारी। मुझो साईं तू ही तू मला मुझो बेदरवी जिसकी नकी मुझो मालिक तू ओ चिरा जोश चलाया बुकियुन लातिया तू ही तू मला जो बरक जिसकी नकी मुझो मालिक तू सिर जो साईं तू। असांजे अक़ीदे अहले सुन्नत जो बुनियाद है तू ही। उन खां पोइ ॿिए नंबर ते असांजे अक़ीदे अहले सुन्नत जो बुनियाद है मदीने वारे मीर जी ज़ात खे मञण, लजपाल नबी ते ईमान आणण। ईमान कीअं आणिजे? हिन तरह सां त मदीने वारो मीर पूरी कायनात जे लाइ रब जो रहमत बणिजी आयो आहे। हुज़ूर जी ज़ात जहिड़ी कंहिंजी ज़ात न आहे, हुज़ूर जे सिफ़ात जहिड़ी कंहिंजी सिफ़ात न आहे, हुज़ूर जे शहर जहिड़ो कंहिंजो शहर न आहे। मदीने वारे मीर जी ॿोली जहिड़ी कंहिंजी ॿोली न आहे, हुज़ूर जी गुफ़्तार जहिड़ी कंहिंजी गुफ़्तार न आहे, दिलबर नबी जे किरदार जहिड़ो कंहिंजो किरदार न आहे, हुज़ूर जे घराणे जहिड़ो कंहिंजो घरानो न आहे, हुज़ूर जी ज़ात जहिड़ी कंहिंजी ज़ात न आहे, हुज़ूर जे शहर जहिड़ो को शहर न आहे, मदीने वारे मीर जे दर जहिड़ो को दर न आहे, इन घर जहिड़ो को घर न आहे। वहाबी भी मदीने वाले के मिलंदो आहे, वहाबी भी कलमो पढ़ंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जी असीं कलमो पढ़ूं था, वहाबी भी कलमो पढ़ंदो आहे, पर फ़र्क़ कहिड़ो आहे? वहाबी चवंदो आहे नबी असां वांगुरु आहे, नबी असां जहिड़ो आहे, नबी असां वांगुरु बशर आहे। असीं चवंदा आहियूं त काइनात सॼी हिक पासे मुहम्मद बेमिसल आहे। अल्लाह के असीं भी मञूं था, अल्लाह के वहाबी भी मञे थो। वहाबी छा कीअं मञंदो आहे? वहाबी चवे थो त बस हिकिड़ो अल्लाह आहे। अल्लाह के अलावा जो मखलूक है वो चूड़े चमार से भी बदतर है। जो अस्तगफिरुल्लाह। चमार भंगी चूड़ो ॿिया माण्हू सॼी काइनात ईअं आहे, बाक़ी अल्लाह जी ज़ात सभिनी खां वधीक इज़त अज़मत वारी आहे। हिकिड़ी ॻाल्हि त सही आहे त अल्लाह जी ज़ात अज़मत वारी, शान वारी, मक़ाम वारी, दर्जे वारी बेमिसल ज़ात अल्लाह जी आहे, पर इन में इहो किथे लिखियल आहे त नबी, वली, सिद्दीक़, शहीद, अल्लाह जा दोस्त छा उहे चूड़े चमार वांगुरु? इहो अक़ीदो ग़लत आहे। जेके रब इज़त ॾिनी आहे उन जी इज़त मञण इहो अहले सुन्नत जो तरीक़ो। नबी असां जहिड़ो न आहे, नबी असां वांगुरु न आहे, नबी बेमिसल ज़ात आहे, नबी जा बच्चा शान वारा, नबी जो घरानो अज़मत वारो, नबी जो हर असहाबी अज़मत वारो। सॼी दुनिया जा हुज़ूर जे असहाब को सुकुत कलंदर में नज़र बराबर
छॾणी आहे उन्हें दी इज्जत मञदा ही आहे आले सुन्नत सुभान अल्लाह जेके रब शान ॾिनो आहे उनजो शान मञबो जेके रब दर्जो ॾिनो आहे जेतिरो मक़ाम ॾिनो आहे इहो मञण असां आले सुन्नत जो अक़ीदो सुभान अल्लाह हिकिड़े वहाबी तकरीर पे कई त चवे पियो असा या आज़ा ख़ैर में रसूलुल्लाह मुझी जेका लठानी आहे रसूलुल्लाह का पई ये अक़ीदो आहे तव्हां चवंदा ही बि क़ुरान था पढ़नि तव्हांखे इन्हनि जे अंदर जी ख़बर कोन्हे त तव्हांखे ॿुधायो वहाबी बोले चयो त मुझी लठे रसूलुल्लाह का भली आहे मुझी लठ मूंखे फ़ाइदो ॾींदी तिरकण खां मां बचंदुसि लठ जी टेक वठंदुसि सार वठंदुसि लठ मूंखे मां गाबल आहे विछूं वादा अपने खां मूंखे लठ बचाईंदी कॾहिं मूंखे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो हे वहाबी जो अक़ीदो आहे पर असां सुन्नत जो अक़ीदो आहे मदीने वारो मीर हिते बि फ़ाइदो थो ॾिए कब्र में बि नथो ॾींदो सोने नबी जे सदके अल्लाह ताला हिते रोज़ी थो ॾिए रिज़्क़ थो ॾिए इज़त मिली माल मिले जेका इज़त मिली थी जेको चुपर थो साईं ने लिखना करे ये जेको नंग वरी थो न इहो मदीने वारे साईं जे सदके इन्मान हासिल अल्लाह योती ईदो नबुआ वली जो मदीने वारो साईं जेॾीमहिल ख़बर में पवंदी तबो छॾे वेंदो अमड़ छॾे वेंदी मिट माइट यार दोस्त तके बि छॾे वेंदा सोड़ी सामी कारी कोटड़ी ख़बर वारी केॾी अमड़ जी पा छा तोसां केॾो अम्मा जो प्यारो आहे पर ख़बर में अम्मा कोन्हे अबो केॾो तोखे चाहे थो वातनि जा गिरह ठाहे कुलनि ते खणी थो घुमाए पर अबो ख़बर जी सामीअ में अंदर न तुंहिंजी साल प्यारी तुंहिंजा बच्चा तुंहिंजी नियाणी तुंहिंजा पुट केॾो उन्हनि जे लाइ सॼी ज़िंदगी रोड़ी रोटींदो पर ख़बर में पुट बि न हलंदो नियाणी बि न हलंदी ख़बर में ज़ाल बि न हलंदी पर ख़बर में अगरि ईंदो मदीने वारो जिते मशर जो मैदान थींदो यौम यफिरुल मरअ मिन अखी बाबा खां बेज़ार पीउ पुट खां बेज़ार मां पंहिंजे बच्चनि खां दार हे यार के ते पक मट यार दा चओ हे दिल तो सदकी आहे हिन ता सिर सदके आहे ये सिर सदके करण वारा रण दाम को तुंहिंजी मदद जे लाइ तुंहिंजे वेझो बि नहीं उन ॾियारे ते हिकिड़े माण्हू जी हिकिड़ी नेकी खुटंदी अमल तुरंदा सामी में दराज़ी में अमल तुरंदा पुट मुंडे तवज्जो आहे मुंडे तवज्जो मुकम्मल कयो क़यामत जे ॾियारे में अमल तुरंदा सुभान अल्लाह नेकियूं बदियूं जंहिंजा अम्मा मन सकुलत मवाज़ीन फहुव फी ईशत राज़िया जंहिंजे नेकियुनि जा अमल गला थी वेंदा उन मज़न में अम्मा मन खफ़त मवाज़ीन फउम्मुहु हाविया जंहिंजे नेकियुनि जा कूड़ा हटा थी विया गुनाहनि जा कूड़ा गला थी विया इहे जहन्नम जी भड़कंदड़ बाहि भड़कंदड़ बाहि नारुन हामिया तोखे ख़बर कहिड़ी आहे त हामिया छा आहे भड़कंदड़ बाहि आहे कोन ॾिठो त कोन बिजली जो थंभो केतिरो दारी हीअं अंगड़ी बदल हूंदी आहे वेल्ड थियल हूंदो आहे इहे थंभा हूंदा उहे लोह जा थंभा उन जे अंदर माण्हू विझंदा उन में अंदर विझी ऐं पोइ उहो पोल बाहि जे अंदरि उन साड़ी कर चलाई कर बाहि में उन्हनि खे विधो वेंदो हाणे न चुरी सघे न भॼी सघे न काॾे टड़ी फटकी सघे न को बचाए सघे न रण ॿुधे
त का बुझी सके छा वो कुरान फरमाए तो जा अमल नेकी जा घट थी विया न उन के इन बाह हाविया में साड़ियो वेंदो उन दिहाड़े ते माण्हुनि जी हिकिड़ी नेकी खुटंदी पोइ हुकुम थींदो वठी वञो चलो मालिक हिते मुंहिंजो बापू बीठो आहे मैदान मशर में मुंहिंजी अमड़ा मुंहिंजा मिट माइट यार दोस्त हिकिड़ी नेकी कंहिं न कंहिं को वठी थो अचां मूंखे इजाज़त ॾे फरमाई वञी आज़मा पी वठी वियो बाबा जानी हिकिड़ी नेकी नेकी पई बच्चो आहियां उन जिगर जो टुकड़ो आहियां दोज़ख ॾे थो वञा मुंहिंजी मदद कर मूंखे हिकिड़ी नेकी ॾे त मां जन्नत में वेंदुमि इमाम नबहानी या रिवायत आंदी आहे त पोइ पीउ चवंदुसि त बचा तूं ॾिसी कोन मां पंहिंजा अमल खुटायूं वेठो आहियां मुंहिंजा पंहिंजा नेकियूं थोरियूं आहिनि मूंखां का बि उमीद न रख त तोखे हिकिड़ी नेकी अम्मा ॾे वेंदो इलाज कंदो अमड़ जमा छो त मैदान में त सभु घटि हूंदा भाइनि ॾे वेंदो अज़ीज़नि ॾे वेंदो ग़रीबनि ॾे वेंदो इहो बिहारो जे मुंहिंजे मथां अचण वारो इहो ॾींहुं परे न आहे इहे न जो थी इहो ॾींहुं अचिणो आहे हिकिड़ी वरी ॿी रिवायत में हीअं आयो त जेॾीमहिल हिसाब किताब थींदो न मशर जे मैदान में हज़रत आदम अलैहिस्सलाम के अल्लाह